आहियां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। अबड़ासा जे बानाड़ में थियल हत्या जा गुनहगार पकड़िया। पंजाब जे मोहालीअ में पंजाब पुलिस हत्या जा गुनहगार 3 ॼणनि खे पकड़ियो हो, जंहिं जो कब्ज़ो वठण लाइ कच्छ जी पुलिस पंजाब पहुती ऐं कब्ज़ो वरितो। 22/5 ते हिकु सख परिवार ते थियल ज़मीन जे झगड़े में इहो खूनी खेल खेॾण में आयो हो, जंहिं में सिख परिवार जे बुज़ुर्ग खे गोली हई वई हुई ऐं उन जे 2 पुटनि खे ज़ख़्मी करे गुनहगार 3 ॼणा भॼी विया हुआ, जिन खे पंजाब पुलिस पकड़ियो आहे। कार ऐं बाइक जो टक्कर, बाइक सवार जो मौत। अंजार तालुका जे बोड़ापुर ॻोठ पासे कार जो ऐं बाइक सवार जो एक्सीडेंट थियो, जंहिं में बाइक हलाईंदड़ जवान जो मौत थियो हो। परिवार में ग़म जो माहौल छांइजी वियो आहे। पुलिस घटना जी तपास शुरू कई आहे। माधापर में ॾींहं ॾिठे चोरी। मुख्यमंत्री जे कच्छ जे दौरे खां अॻु माधापर में ॾींहं ॾिठे थियल चोरीअ सबबि पुलिस हरकत में अची वई आहे। माधापर जे ग्रीन सिटीअ जे पासे हर्षिल पार्क में रहंदड़ कुलदीपा भेण दीपक कुमार जे घर मां चोरी थी आहे। चोर घर जे दरवाजो तोड़े घर में घुसिया हुआ। 2,53,000 जो सोन ऐं 60,000 रोकड़, कुल 3,13,000 जी चोरी कई वई आहे। पुलिस तपास शुरू कई आहे। मांडवी में आयल भूकंप नगर में हथियारनि सां गॾु 2 धुरियुनि जी मारामारी। 2 धुरियुनि जे विच में ॿारनि जे करे झगड़ा थींदा हुआ। उहो झगड़ो वरी थींदे उन झगड़े में 2 धुरियूं हथियारनि सां ऐं पत्थरनि सां आम्हूं साम्हूं थी विया ऐं उन्हनि में 2 ॼणनि खे वधीक धक लॻंदे उन्हनि खे हॉस्पिटल भर्ती करायो वियो आहे ऐं उन्हनि पुलिस में हिक ॿिए जे ख़िलाफ़ फ़रियाद लिखाई आहे। गांधीधाम में छकड़ो ऊंधो थियो, 1 जो मौत। ॼाण मुजिबि छकड़ो चालक तेज़ रफ़्तार सां छकड़ो हलाए रहियो हुओ ऐं पोइ हिन पंहिंजो बैलेंस विञाईंदे छकड़ो ऊंधो थियो, जंहिं में 1 मुसाफ़िर जी मौत थी ऐं ॿियनि खे थोरा घणा धक लॻा आहिनि। पुलिस तपास शुरू कई आहे। GST जी चोरी कंदड़ पकड़ियो। GST चोरी कंदड़ जमशेदपुर मां पकड़ियो आहे। गुनहगार जी गांधीधाम में भी कारोबार हुओ। आयरन ऐं स्टील जी ख़रीदारीअ में चोरी करण में आई आहे। चवण में अचे थो त सरकार खे 10 करोड़ रुपयनि जो नुक़सानु थियो आहे।
अहमदाबाद जे वटवा में हिट एंड रन। अहमदाबाद जे वटवा इलाइक़े में हिकु एक्टिवा चालक खे अणॼाण वाहन टकर हणी भॼी वियो हो। हिन हिट रन में एक्टिवा हलाईंदड़ जो मौत थियो आहे। पुलिस केस करे तपास शुरू कई आहे। मध्य प्रदेश ऐं राजस्थान में भारी बरसात जी अॻकथी। भारतीय हवामान विभाग मूजब मध्य प्रदेश ऐं राजस्थान में भारी बरसात पइजी सघे थी ऐं चयो आहे त 24 कलाकनि में तूफ़ान ऐं बरसात मध्य प्रदेश में अची सघे थो। प्रधानमंत्री अॼु ब्रिक्स सम्मेलन में भाषण ॾींदो। भारत जो प्रधानमंत्री मोदीअ सां गॾु ब्राज़ील, रशिया, चीन ऐं ॾखण अफ्रीका जा वॾा उन मीटिंग में भाग वठंदा। प्रधानमंत्री चीन जे प्रेसिडेंट सां बि मिलंदो। बीजिंग में थियो ब्लास्ट। चीन जे बीजिंग में अमेरिका दूतावास जे पासे में ब्लास्ट थियो आहे ऐं पुलिस हुते पहुची करे हिक खे शक में पकड़ियो आहे। ब्लास्ट में कंहिं जी बि जान हानि न थी आहे ऐं भारतीय एम्बेसी खे कुझु बि नुक़सानु न थियो आहे। सतें ॾींहुं बि ट्रक ऐं ट्रांसपोर्टरनि जी हड़ताल जारी। 7 ॾींहंनि खां जारी ट्रक ऐं ट्रांसपोर्टरनि जे हड़ताल सबबि सिर्फ़ु सूरत शहर में ई 42,000 करोड़नि जो नुक़सानु थियो आहे ऐं मज़दूर बेरोज़गार थी विया आहिनि। ट्रक जे हड़ताल सबबि रेलवे में पार्सल मोकिलिया पिया वञनि ऐं पार्सल ऑफिसुनि में पार्सलनि जा ढिगला थी विया आहिनि।
पाकिस्तान जो कैप्टन इमरान खान। बुधर जे ॾींहुं पाकिस्तान में थियल चूंड खां पोइ उन महिल ई वोटनि जी ॻणप शुरू कई वई। हींअर ताईं जे ॻणप मूजिबि इमरान खान जी पार्टी अॻियां हली रही आहे। 272 सीटुनि जी चूंड थी हुई, जंहिं में इमरान खान जी पार्टी 120 सीटुनि ते अॻियां हली रही आहे। राजधानी दिल्ली पाणी पाणी। अॼु सुबुह खां ई दिल्लीअ में बरसाति जी धमाकेदार एंट्री थी आहे, जंहिं जे करे हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भरिजी वियो ऐं माण्हुनि खे मुश्किलातुनि जो सामनो करणो पियो हो ऐं गाज़ियाबाद में बरसाति सबबि ट्रैफ़िक जाम थियो हो। भावनगर जे बादरोड में भारी बरसाति सबबि नुक़सान। 15/7 जे ॾींहुं महुआ जे बादरोड में बरसाति सबबि 50 घरनि खे नुक़सानु थियो हो ऐं 20 घर किरी पिया हुआ। माण्हुनि वटि खाइण लाइ अनाज पिणु न आहे। ॻोठ वासियुनि सरकार खां मदद घुरी आहे, पर अञा ताईं मदद मिली कोन आहे। अॼु आहे विजय ॾींहुं। 1999 में अॼु जे ॾींहुं ई पाकिस्तान मां घुसी आयल सैनिकनि खे कारगिल मां हकले कढियो हो ऐं असांजे वीर सैनिकनि कारगिल ते तिरंगो फहिरायो हो। इहा लड़ाई 2 महीना हली हुई। इन लड़ाईअ में देश ख़ातिर 527 जवाननि पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी हुई ऐं 1300 खां बि वधीक जवान घायल थिया हुआ।
स्वामी लीलाशाह जन महाराज जो गुरु पूर्णिमा महाउत्सव। परम पूज्य स्वामी लीलाशाह जन जो गुरु पूर्णिमा महोत्सव तारीख़ 27 जुलाई शुक्रवार जे ॾींहुं स्वामी लीलाशाह धाम MG स्कूल जे साम्हूं कुबेर नगर में मल्हायो वेंदो। सुबुह जो 9:30 बजे महाआरती, 10:30 बजे हवन ऐं 11:30 बजे सत्संग ऐं भॼन थींदा ऐं मंझंदि जो 1 बजे भंडारे जो आयोजन करण में आयो आहे। कोहली, मुरली, राहुल ऐं कार्तिक जी 50। चैम्प्सफोर्ड में टेस्ट सीरीज़ खां अॻु 3 ॾींहंनि जी प्रैक्टिस मैच में कप्तान विराट कोहली ऐं मुरली विजय, AK राहुल ऐं दिनेश कार्तिक सुठी बैटिंग कंदे 50 रन्सूं कयूं आहिनि, जॾहिं कि शिखर धवन, चेतेश्वर पुजारा ऐं अजिंक्य रहाणे बैटिंग में असफल रहिया आहिनि। एक्सिस तरफ़ां मैट कोल्स ऐं पॉल वाल्टर 2-2 विकेट वरिता हुआ। जानवी कपूर चयो त श्रीदेवी जे मौत जे ॿिए ॾींहुं शूटिंग करणु चाहे पई। बॉलीवुड जी एक्ट्रेस श्रीदेवी जी धीअ जानवी कपूर जी पहिरीं फिल्म धड़क बॉक्स ऑफिस में 5 ॾींहंनि खां सुठो बिज़नेस करे रही आहे ऐं हाणे हिकु इंटरव्यू में जानवी ॿुधायो त हूअ पंहिंजी माउ जे अंतिम संस्कार जे ॿिए ॾींहुं ई शूटिंग करणु चाहे पई, पर उन ॾींहुं शूटिंग कैंसिल हुई। अॼु शेयर बाज़ार में तेज़ी। शेयर बाज़ार जी ॻाल्हि कजे त अॼु निफ्टीअ में 35.30 ऐं सेंसेक्स में 126.40 पॉइंट चढ़ी करे बंदि थी आहे। अॼु शेयर बाज़ार जी ॻाल्हि कयूं त मथे चढ़ण वारा शेयर आहिनि वेल कॉर्प, J&K बैंक, श्रीराम ट्रांसपोर्ट, रेक लिमिटेड ऐं विजया बैंक। ऐं हेठि लहण वारा शेयर आहिनि इंटेल इलेक्टेड, इन्फो एज, बजाज इलेक्ट्रिक, अवंती ऐं हेथवे। अॼु सोन जो अघु अहमदाबाद में 22 कैरेट
29,370 10 ग्राम ऐं 24 कैरेट 32,160 10 ग्राम। चांदीअ जो अघु 38,478 पर केजी आहे। दोस्तों ये हुई अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻिए ई टाइम। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी TV।